ॼामशोरो खां रिपोर्ट आहे मक़सूद आहे त ॼामशोरो में नई तामीर थींदड़ कूल पावर प्लांट प्रोजेक्ट में कमु कंदड़ मुलाज़मन तरफ़ां 2 महीननि खां पघारूं न मिलण ऐं हुकूमत तरफ़ां वधायल 25,000 पघार न ॾियण ते चाइनीज़ कंपनी ऐं ॿियनि मसइलनि जे लाइ सभई मुलाज़मन कूल पावर प्लांट प्रोजेक्ट अंदरि कमु करणु छॾे ॾिनो। हड़ताल करे धरणो हंयो वियो। मुलाज़मन तरफ़ां पघारूं ॾियो जहिड़ा नारा हंया विया। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि पावर प्रोजेक्ट जे मुलाज़िम अॻवान ज़कीरा मुस्तफ़ा सोलंकी, मोहम्मद हसन, अब्दुल करीम ओगई, ज़ुबैर अहमद, मोहम्मद इक़बाल ॿियनि चयो त तामीर थींदड़ कूल पावर प्लांट प्रोजेक्ट अंदरि चाइनीज़ कंपनी जे मुख़्तलिफ़ कंपनियुनि NCAC सप्लाइज़ कंपनी अलबरकत ZMC ज़रई MPL मंज़ूर एंड जस्टिस नज़ीर अहमद कंपनी मातहत कमु कंदड़ पोरियतनि सां ॾींहों ॾींहुं नाइंसाफ़ी वधंदियूं पियूं वञनि। मैकेनिकल साइट जे मुलाज़मनि जूं पघारूं 2 महीननि खां न ॾिनियूं वञनि, जंहिं करे पोरियतनि जे घरनि में फाका कशी काटण ते मजबूर आहियूं। अगरि पंहिंजो हक़ घुरूं था त नौकरियुनि मां फ़ारिग़ करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असां पंहिंजो घुरी नथा सघूं। वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमत पोरियतनि जी 25,000 रुपया पघारूं ॾियण जो ऐलान कयो वियो आहे। हिते ऐलान जी पघारूं Tajudani Sumro, phone number 03333702510 03333707886. Note WhatsApp pin साॻे नंबर ते आहे।